आगाह कयूं सूबाई वज़ीर सईद गनी ऐं नासिर हुसैन शाह कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त इमरान ख़ान इस्टेब्लिशमेंट खे ब्लैकमेल करणु चाहे थो। इस्टेब्लिशमेंट पाण खे सियासत खां अलॻि करे छॾियो आहे। लाडलो चाहे थो त इस्टेब्लिशमेंट हुन लाइ सभु कमु करे। सईद गनी जो इहो चवणु आहे। राज़ीनामा खे आगाह कयूं पिया। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान चूंडूं चाहे थो त केपी ऐं पंजाब असेंबली टोड़े। सईद गनी चयो त इमरान ख़ान समूरनि इदारनि खे तकरारी बणाइणु चाहे थो। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु हो त हिन मुल्क में कॾहिं बि मार्शल लागू न थींदी। ख़बर अवां सां शेयर कई पिया। सूबाई वज़ीर सईद गनी ऐं नासिर शाह कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इमरान ख़ान इस्टेब्लिशमेंट खे ब्लैकमेल करणु चाहे थो, पर इस्टेब्लिशमेंट पाण खे सियासत खां अलॻि करे छॾियो आहे। लालू चाहे थो इस्टेब्लिशमेंट हुन लाइ सभु कमु करे। सईद गनी जो चवणु आहे त इमरान ख़ान चूंडूं चाहे थो त केपी ऐं पंजाब असेंबली टोड़े। जी नाज़िर बिल्कुलु अवां खे आगाह कयूं पिया। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त आर्मी चीफ ऐं डीआईजी SIA खे इस्लाम पेश करियूं था। इमरान ख़ान अस्करी इदारनि खे गैर आइनी कमु करण ते मजबूर करे रहियो आहे। हाणे इमरान ख़ान खे मार्शल यादि अची रही आहे। इमरान ख़ान ईंदड़ ठिकाणो अडियाला या पागल खानो आहे। इमरान ख़ान जी समूरी जिदोजहद इक़्तिदार हासिल करण लाइ आहे।